हिंगोरजा वासियुनि एकता दिहाड़े जो तैयारियूं तेज़ करे छॾियूं आहिनि। दुकानदारनि जो चवणु आहे त एकता दिहाड़ो वेझो ईंदे ई टोपी ऐं अजरक जे विक्रे में इज़ाफ़ो थी रहियो आहे। इन बाबति तफ़सील ॿुधाए रहियो आहे अब्दुल जब्बार चांद। इन वक्त मौजूद आहियूं हिंगोरजा शहर में जेको एकता वेझो ईंदे ई तैयारियुनि जे हवाले सां हिंगोरजा वासियुनि सां ॻाल्हाईंदासीं। पोइ मोहतरम अली काज़ी ऐलान कयो आहे सिंधु तो में साह असांजो सिरे हेठि अचो त असीं मौजूद आहियूं हिते सियासी समाजी उस्तादनि शागिर्दनि ऐं शागिर्दनि सां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उहे टाइम न्यूज़ सां पंहिंजा वीचार कीअं था वंडनि। टाइम न्यूज़ जे तरफ़ां जेको 5 डिसंबर ते मौज़ू रखियो वियो आहे सिंधु तो में साह असांजो, यकीनन असांजे सिंध खे सरसब्ज़ ऐं शादाब रखण लाइ सिंधु दरिया जो वॾो किरदारु आहे। उनखे सरसब्ज़ रखण लाइ उन्हनि जे वाक़रनि खे जाम रखण लाइ इहो मौज़ू पूरी दुनिया ते असांजे पैगाम पहुचाए रहियो आहे त असांजे सिंध खे साह इन सिंधुअ जो आहे, असां सिंधियुनि खे साह इन सिंधुअ जो आहे। उन सिंधुअ खे साह वॼण लाइ अचो गॾिजी सॼी या कोशिशि कयूं। सिंध वासी आहिनि उहे मुकमल तौर ते असां पंहिंजो सिंधी टोपी अजरक ॾे मल्हाईंदासीं ऐं जनाब अली काज़ी साहब सां गॾु आहियूं असां ऐं टाइम न्यूज़ वारनि सां बि इकठी आहियूं। इंशाअल्लाह उन्हनि जी मुकमल हिमायत कंदासीं। असां उहो भरपूर नमूने मल्हाईंदासीं ऐं जेको उनवान रखियो वियो आहे सिंधु तो में साह त इहो असां हर सिंधीअ जो फ़र्ज़ु आहे त असां जेको सो इन ॾींहं ते ॿाहिरि निकिरी ऐं असां पंहिंजो फ़र्ज़ु अदा कयूं ऐं इंशाअल्लाह ताला भरपूर नमूने सां असां इहो अदा कंदासीं। एतिरी शुक्रगुज़ार आहियूं अली काज़ी साहब जा जे सिंधु में साह असांजे उनवान जे सकावत ॾियार खे मल्हाइण जी कोशिशि कई आहे। ओवरऑल असां दुनिया में ॾिसूं त जेकियूं बि साह वारियूं शयूं आहिनि उहे पाणी खां सवाइ सर्वाइव नथियूं करे सघनि। ईअं ई असांजो सिंधु दरिया 5000 साल पुराणी रवायत रखे थो। असांजी सिंध जेकी आहे उहा सिंधु नदी जी माथिरी ते डेवलप थी ऐं हिनमहिल ताईं उहो कल्चर एग्रीकल्चर जे हिसाब सां सिंध असांजी सरसब्ज़ आबाद आहे। पाणी खां सवाइ सिंधु खां सवाइ असां नथा रही सघूं। सिंध में असांजो साह आहे। जेकर सिंधु दरिया आहे त असां आहियूं, जेकर सिंधु दरिया न आहे त असां बि न आहियूं। जीअं सिंध वार जीअं सिंध टोपी अजरक वार जीअं सिंध वार जीअं सिंध टोपी अजरक वार जीअं असांजी एकता ॾींहुं असांजो इंतज़ारु आहे। एकता जो ॾींहं जो ॾियारो अचे असां अजरक टोपी पायूं वठी रखी छॾिया जॾहिं एकता ॾियारो ईंदो असां पंहिंजो एकता ॾींहुं मल्हाईंदासीं। सिंधी सकाफ़त ज़िंदाबाद, टाइम न्यूज़ ज़िंदाबाद। सिंधी सकाफ़त ज़िंदाबाद, टाइम न्यूज़ ज़िंदाबाद। हर साल वांगुरु हिन साल बि असांजी ख़रीदारीअ में एतिरी असांजी बरकत पई आहे। शुक्र आहे जो मतिलबु जीअं हे ॾींहं वेझा अचनि था असांजे दुकान तां रश हुटंदी कान्हे का। शुक्र आहे मालिक जो। हिकिड़ा ग्राहक ईंदा आहिनि, हिकिड़ा वेंदा आहिनि। सैंपल असां रखिया आहिनि अॻियां हे साम्हूं सभु टंगिया पिया आहिनि। असां वटि एतिरा ग्राहक ईंदा आहिनि। अल्हम्दुलिल्लाह सभु असांजी मतिलबु शइ मां मुतमिन बि आहिनि ऐं ॿियो त असांजी क्वालिटी क्वांटिटी हर शइ में असांजे बहितरीनु आहे। हिंगोरजा वासियुनि तां ॻाल्हियूं ॿुधियूं उस्तादनि शागिर्दनि सिविल सोसाइटी सियासी समाजी ऐं शागिर्दनि तां ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु हुयो त एकता वेझो ईंदो इहा भरपूर नमूने वरी तयारी कई आहे। 5 डिसंबर ते जेको टाइम न्यूज़ सिंधु तो में साह असांजो सिरे हेठि जेको ऐलान कयो आहे मोहतरम अली काज़ी असीं भरपूर नमूने मल्हाईंदासीं। असांखे तमामु घणी ख़ुशी थींदी आहे। हिन ॾींहं जो वॾे जोश ऐं जज़्बे सां इंतज़ारु हूंदो आहे। ईद खां वधा करे असीं ख़ुशी जो ॾींहुं करे मल्हाईंदासीं। कैमरामैन अब्दुल सत्तार चांग सां गॾु अब्दुल जब्बार चांग, टाइम न्यूज़ हिंगोरजा।